आवाज में दुरूद शरीफ अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि तय्यिबीन अत्ताहिरीन व सहबिहि आलिहीन अल-महदीयीन अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमा अरसलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। प्यारे दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, को बढ़ते अजो को मुतबर्रिक जगह ते इहाड़ो मुक़रर करण जो मक़सद तव्हांखे ऐं असांखे हिक जगह ते आणाए विहाए आलिमनि बुज़ुर्गनि खे घुराए साम्हूं ॿुधाइण जो मक़सद मदीने वारे साईं जे मिलाद मल्हाइण जो सबब आहे। सुभान अल्लाह। महबूबन करीम जे मिलाद खे ॿुधण जे लाइ मोहब्बत जो हुजण ज़रूरी आहे। ऐं मां ॾिसां थो त मोहब्बत आहे पर अहिड़ा चकर वेठा हो जो मूं सिंध दुनिया में अहिड़ा चकर किथे न ॾिठा। शौक़ ऐं मोहब्बत सां मुंहिंजे सोने सरदार ते दुरूद सलाम पढ़ो, अहिड़ो दुरूद पढ़ो जो न त घटि में घटि मस्जिद में त तव्हांजो आवाज़ हुजे, चओ सल्लल्लाहु अलैहि मदीने वाले साईं जो अचण, मदीने वाले साईं जो दुनिया में मक़बूस थियण न रुगी तुंहिंजे लाइ मुंहिंजे लाइ बल्कि मदीने वाले साईं जी जमीन उम्मत अॻियां नबी उन्हनि जी उम्मत क़यामत खां बाद जन्नती जन्नत में, दोज़खी दोज़ख में जेके बि हूंदा सभिनी जे लाइ मदीने वारे साईं जी आमद बाइसे रहमत। सुभान अल्लाह। मदीने वारे साईं खे अल्लाह ताला रुगी अरबन में न मोकिलियो। ध्यान सां मुंहिंजी तकरीर ॿुधजो, दिलियूं हाज़िर आहिनि। तव्हां मूंखे ॾिसो त मां खणी नथो ॾिसां, समझो त आवाज़ त अचे थो न। मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में अचे त सुभान अल्लाह चओ त मां मदीने वारे साईं खे अल्लाह ताला न रुगी अरबन जे लाइ मोकिलियो, मदीने वारे साईं खे न रुगी अजम वारनि जे लाइ मोकिलियो, न रुगी हिजाज़ मुक़द्दस वारनि जे लाइ अल्लाह मोकिलियो, न रुगी अरब, फारिस, ईरान, हिंद, सिंध, यूरोप इन्हनि जे लाइ न मोकिलियो, बल्कि अल्लाह ताला पूरी काइनात वारनि जे लाइ मदीने वारे साईं खे अल्लाह मोकिलियो। जेको माण्हू जॾहिं वॾे शान वारो हूंदो आहे, उन जे अचण जो ज़िक्र बि उन जे शान
आधार कयो वेंदो सुभान अल्लाह ॻाल्हि सम्झण जी आहे जंहिंजो जेतिरो रुतबो हूंदो आहे उनखे ओतिरी इज़त ॾियण हर शान वारे जो हक़ आहे जंहिंजी जेतिरी अल्लाह इज़त कई आहे तव्हांजो मुंहिंजो हक़ आहे त असां उन्हनि जी ओतिरी इज़त कयूं सुभान अल्लाह जॾहिं मदीने वारो साईं आयो त मदीने वारो साईं काइनात जे लाइ नबी बणिजी आयो काइनात जे लाइ रसूल बणिजी आयो सिंधियुनि लाइ हिंदियुनि लाइ अरबनि जे लाइ अजमियुनि जे लाइ हर ॿोली वारनि जे लाइ हर क़ौम वारनि जे लाइ हर रंग रूप वारनि जे लाइ हर क़ौम क़बीले वारनि जे लाइ मदीने वारो साईं नबी आयो त हाणे महबूब जो जेॾीमहिल अचण महिल उनजो शान अहिड़ो थियो जो हर हिकु जो नबी बणियो अल्लाह ताला पंहिंजे महबूब जो शान बि उन अंदाज़ सां ॿुधायो सुभान अल्लाह ॿुधो मदीने वारा साईं मञण वारनि जे लाइ नबी आहिनि न मञण वारनि जे लाइ नबी मदीने वारा साईं पंजनि जे लाइ नबी आहिनि परावनि जे लाइ नबी आहिनि मञे या न मञे महबूब नबी आहे हाणे ॿुधो महबूब जी आमद ते अल्लाह ताला उनजे अचण जो तस्करो पंहिंजे क़ुरान में कीअं फरमायो दिलियूं हाज़िर आहिनि हाणे क़ुरान पढ़ण तो शुरू कया सुभान अल्लाह मुझे गालियों ॿुधंदा वञो इंशाअल्लाह तव्हांजी दिलि ठरी पवंदी इंशाअल्लाह ओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह असां वटि आयो त अल्लाह उनजे अचण जो तज़किरो पूरी इंसान ज़ात वारनि लाइ कीअं कयो मुस्लमान हुजनि गैर मुस्लिम हुजनि दहरिया हुजनि मञण वारा हुजनि न मञण वारा हुजनि पर रब उन्हनि समूहनि खे वधाए फरमायो या अय्युहन नास क़द जाअकुमुर रसूलु बिल हक़्क़ि मिर रब्बिकुम फआमनू खैरुल लकुम सुभान अल्लाह सूरह निसा आयत नंबर 170 अल्लाह ताला इरशाद फरमायो हे इंसानो ए मुझी मखलूक वारो ए मुझी पैदा कयल खल्क़ ॿुधो तहक़ीक़ अहां जे पालनहार वटां अहां जे रसूल मोकिलियो अल्लाह पंहिंजे नबीअ जो तारुफ़ पियो कराए मक्के में अबू जहल बि हुयो उतबा शैबा बि हुयो लेकिन न पिया मञनि महबूब जे साम्हूं अबू बकर बि हुयो उमर आदिल बि हुयो वो मञनि पिया वो न पिया मञनि जेके मञनि पिया उहे त मञनि पिया पर जेके न पिया मञनि उन्हनि खे केरु तारुफ़ कराए अल्लाह फरमायो ओ मुंहिंजा महबूब हर नबी मोकिलियो उन्हनि खे चयमि त तव्हां पंहिंजी दावत वञी पाण माण्हुनि ताईं पहुचायो पर जेकर मदीने वारे मीर जो वारो आयो हाणे रब करीम फरमायो ओ मुंहिंजा महबूब हे जेके तोखां पुछनि था त तूं केरु हुई तूं किथां आयो हुई तूं कहिड़ो सबक़ तो सेखारी तो कहिड़ो दीन आंदो आहे हाणे महबूब तूं न ॻाल्हाए तुंहिंजे पारां जवाब मां अल्लाह जो अता कयां जेके नथा मञनि जेके मञनि था सभिनी सां मां रब पाण तो मुखातिब थियां रब खां महबूब
अंदर उखाड़ा थी करे तवाफ कंदा हुयो त अल्लाह जे घर में बैतुल्लाह में 70 माबूद खणी रखिया हुया 360 बुतन के कान रखी उन्हनि खे पूजो पे ये मुझे महबूब आयो ताकि रानी नेण जा हट अचे सेखारिया थई नारे तकबीर अल्लाह नारे रिसालत या रसूल अल्लाह मोबाइल साइन भाई महसूस कंदा हुयो हाणे बुधो मुझो महबूब आयो ताके न्याणिन सां मोहब्बत मुझे मदीने वारे ढोलण न्याणी जो हक छाए ताके मुझे महबूब मोहम्मद करीम से करे सुभान अल्लाह इंसान छाए असा के मदीने वारे साईं सेखारियो त इंसानियत छा थींदी आ अल्लाहु अकबर कबीरा महबूब के ताले में आहे हुयो जो मानू हिकड़ो पत्थर ॾिसंदा पत्थर पिया हूंदा उन्हनि खे ॾिसंदा त उन्हनि में हिकिड़े सां ॻाल्हि कढंदा हिकिड़े खे घड़े मुर्गी ठाहे उनखे हथ बधी चवंदा तूं असांजो मदीने वारो साईं आयो उन्हनि पत्थरनि खां हटाए हिकिड़े रब जे अॻियां सिर झुकण सेखारियो मदीने वारे साईं हो सेखारियो मुझे लजपाल नबी हक इहो सेखारियो त हे हक वा हे ना हक वा हे हलाल वा हे हराम वा हे सुठो वा हे खराब वा हे सुहिणो वा हे बदसूरत वा मुझे लजपाल नबी इस ताईं सेखारियो जो काफर मक्के वारा चवंदा हे मोहम्मद हे असहाबो हे मोहम्मद जे मथां ईमान आयण वारो हे तांजो नबी आ जेको तांखे अगठ बधण सेखारे थो सुभान अल्लाह वाह समझ में अचे वधी हले नथी सुभान अल्लाह पुटन मुझे महबूब हर उहा चीज असांखे सेखारी जेका सेखारण जे लाइ असां ॿिए कंहिंजे अॻियां झुकंदा हुयासीं मुंहिंजे महबूबन करीमन असांखे उहा सभु शइ सेखारी एतिरो सेखारियो जो मक्के वारा जेके में पढ़ंदा हुया हिजाज़ वारा हिकिड़े के नंढड़ी ॻाल्हि ते पढ़ंदा त समय साल उन्हनि में हिक ॿिए में जंगो जदल रहंदो क़त्ल थींदा पढ़ंदा रहंदा रक्त आंदो रहंदो केरु उन्हनि खे छॾाइण वारो न हूंदो मुंहिंजो महबूब आयो इंसाननि जे रक्त जो क़द्र सेखारी त इंसाननि जे रक्त जो क़द्र छा थींदो सुभान अल्लाह मुझे महबूब आयो फरमाई त कारे के गोरे ते फोकियत नाहे गोरे के कारे ते फोकियत नाहे जे सिर्फ में बिलाल बीठो हो उन्हें सिर्फ में अबू बकर बीठो सुभान अल्लाह समझ में ये लगा सुना कबीले में सबनी का सरस कबीले में सबनी का भल्ला हेठ बीठा मुझे महबूब फरमा बिलाल नापे जी छित ते चढ़ अज बांग चो मक्के वाला ॾिसण त भली रंग जो हबशी नस्ल वारो हुजे कारे रंग जो छो न हुजे जे मोहम्मद अमीर जो गुलाम अज उनखे हिन अमल ते फ़ौक़ियत अता सुभान अल्लाह सुभान अल्लाह दुनिया ॾिठो
जिन माण्हुनि जो क़द्र न हुयो मोहम्मद मीर उन्हनि खे काइनात जो इमाम बणाए छॾियो। सुभान अल्लाह। अल्लाह फरमायो मुंहिंजो महबूब तव्हां ॾे आयो आहे, उनजो तारुफ़ इहो आहे त ओ इंसानो या अय्युहन्नास क़द जाअकुमुर रसूलु बिल हक़्क़ि मिन रब्बिकुम फआमिनू खैरन लकुम। ए ॿुधो इंसानो, जेको मूं महबूब तव्हां ॾे मोकिलियो आहे उहो तव्हांखे हक़ खणी आयो आहे, पोइ ईमान आणियो इन मुहम्मद मीर ते, इन सोणे महबूब ते ईमान आणियो। छाजे लाइ जो इहो तव्हांखे दुनिया पर आख़िरत में सबको करे छॾेगा। अगर ॿी जॻह ते रब करीम इरशाद फरमायो या अय्युहन्नास, हे माण्हुनि खे सभिनी खे, मञण वारा न मञण वारा, उन्हनि ते मुंहिंजे महबूब जो तारुफ़ पियो अल्लाह ताला पेश फरमाए। या अय्युहन्नास क़द जाअकुम बुरहानुम मिन रब्बिकुम। ओ इंसानो ॿुधो, हे जेको मुहम्मद मीर आयो आहे इहो अल्लाह जी निशानी बणिजी तव्हां ॾे आयो आहे। अल्लाह जी निशानी तव्हां ॾे बणिजी आयो आहे। उन निशानी बुरहानुम मिन रब्बिकुम, तव्हांजे रब जे तरफ़ां बुरहान दलील निशानी अल्लाह जे तरफ़ां तव्हां ॾे दलील बणिजी आयो आहे। माण्हुनि चयो अल्लाह हो, असां त ॾिठो न आहे, अल्लाह खे असां कीअं पूॼूं, अल्लाह जी कीअं बंदगी कयूं। अल्लाह फरमायो तव्हां जेको मुंहिंजे महबूब ते ॾिठो आहे, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, तव्हां दीदार न आहे कयो त छा थी पियो, मुंहिंजे महबूब ॾिठो आहे न। जे महबूब खे ॾिठो उन्ही आए साईं फरमायो मन रानी फ़क़त राल हक़, जे मूंखे ॾिठो ॼण अल्लाह जो दीदार करे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बुरहानुम मिन रब्बिकुम। वो इंसानो, हे मोहम्मद मीर को आम कहां जड़ो न है, कहां जड़ो न है, हे अल्लाह जो दलील अथव, मु अल्लाह जी निशानी अथव। व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। ऐं ॿुधो, हिन महबूब सां गॾु मु अल्लाह चिट्रो नूर लाथो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वो त हिनखे पंहिंजो दलील बणायो अथनि। ॿियो हिन सां गॾु मूं पंहिंजो नूर लाथो आहे। नूर छा? अल्लाह जो क़ुरान। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हज़रत सय्यदा तय्यबा ताहिरा ज़किया बीबी आयशा हुमैरा रज़ियल्लाहु तआला अन्हा के पूछो अम्मा दे त ख़बर मदीने वाले साईं जी सीरत छा आहे, सुभान अल्लाह, महबूब जो तारुफ़ छा आहे। अम्मा साईं फरमायो पुछण वारा छा तो कुरान न है पढ़ियो, सुभान अल्लाह, तू महबूब जी तारीफ़ पुछण आयो ही, महबूब जो तारुफ़ पुछण आयो ही। ॿुध मुंहिंजे महबूब जो तारुफ़ ते कुरान, अलहम्द जे अलिफ खां वठी वन्नास जे सीन ताईं तू पढ़ंदो वञ, अखर अखर मुंहिंजे महबूब जी सना थी, आसमान ताईं मुंहिंजे महबूब जी सुञाणप। अल्लाह फरमायो हे जेको मुंहिंजो महबूब आहे इहो मूं अल्लाह जो दलील आहे, इन सां गॾु नूर आयो आहे। इन नूर जी रोशनी में जेको हलंदो उहो हिदायत वारो थी वेंदो। कुरान नूर आहे, कुरान थोड़ी देर अॻ में बंदी हिक ॿिए खे न पिया ॾिसी सघो, मतिलब ॿारियूं पिया बंदी ॿारियूं पिया कॾहिं पिया हिक ॿिए खे ॾिसूं। माना कुरान रोशनी आहे या परदीद रहण खे ॾिसो, कुरान रोशनी आहे परदीद तव्हां हिक ॿिए खे ॾिसो। पर कुरान खे सम्झण जे लाइ बि दलील जी ज़रूरत आहे। ॾिसो न, हे अख में नूर आहे या न, ॾिसो न था ॻाल्हाइनि, अख में नूर आहे, सुभान अल्लाह। नूर खे ॾिसूं तॾहिं त जॾहिं हे ॿाहिरि नूर भरे, बल्ब भरे, सिज भरे, चंड भरे, उनजी रोशनी में ॾिसंदासीं। बग़ैर नूर जे अख सवलो नथी ॾिसे, घणी जॻह ताईं नथी ॾिसे। हिन नूर खे ॿिए नूर जी ज़रूरत आहे, कंहिं दलील जी ज़रूरत आहे। अल्लाह फरमायो हिन महबूब सां गॾु
पीर मुझो सुनो हबीब सल्लल्लाहु अलैहि या रसूल मदीने वाले साईं जो तारुफ पेश कंदे रब करीम जे इंसान के महबूब जो तारुफ पेश कयो हाणे बुधो इन्हन इंसानन में हिकड़ा मञण वारा है या न मञण वारा है इंसानन में धड़ा है सब हिकड़ी गलियत वारा है सब हिकड़ी रंग वारा ना है सब हिकड़ी सूरत वारा ना है सब हिकड़ी सोच वारा ना है के मञण था के नथा मञण के मञण था तो उन्हनि में मञण जा तरीक़ा जुदा आहिनि जेके मञण वारा आहिनि के मूसा के मञो के ईसा के मञो के कहिड़े नबी खे मञो जिन मुंहिंजो महबूब आयो हाणे रब फरमायो ओ नबीअनि खे मञण वारो ओ न मञण वारनि खे मुतारिफ़ करायो हाणे अचो किताब वारो पढ़ण खे मां पंहिंजे महबूब मोहम्मद जो शान ॿुधायां सब हाज़िर थिया सब मुतवज्जे थिया रब करीम इरशाद फरमायो ओ किताब वारो हुवल्लज़ी अरसल रसूलहू बिल-हुदा व दीनिल हक़्क़ि लियुज़हिरहू अला-द्दीनि कुल्लिही वो दीनन ते हलण वारो और रसूलन जे हथ ते बैयत करण वारो के मूसा के मञो के ईसा के मञो हाणे रब उन्हनि खे मुतवज्जे थियो रब फरमायो ॿुधो हे जेको मुंहिंजो रसूल आयो अथव इहो ई आहे जे पंहिंजे रसूल खे हिदायत ऐं हक़ वारे दीन सां मोकिलियो आहे अल्लाह ही आहे जे पंहिंजे नबीअ खे हक़ वारे दीन ते मोकिलियो आहे ऐं हिन जो दीन समूरन दीनन जे मथां ॻाल्हाइबो आहे हे मोहम्मद मीर उहो आहे जेको मूसा जो कलमो पढ़ण वारनि जी उन जे दीन खे साबित करण वारो आहे हे मोहम्मद मीर ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत वारनि जे लाइ रब जे पारां दलील आहे हे आदम शीस हवा हर नबी उन्हनि जे उम्मत वारनि जा तज़किरा करे ॿुधाए थो त हर नबीअ ते रब कीअं करम कया उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधाए तव्हांखे ॿुधाए थो त बेशक सभु नबी हक़ वारा आहिनि जेको मुहम्मद आयो सभु नबीअनि चयो त मुहम्मद अची वियो हदीसा जेकर क़यामत जो ॾींहुं थींदो क़यामत जो कुर्ब थींदो त आसमाननि तां चोथे आसमान तां ईसा रूहुल्लाह लहंदो जेकर हेठि ईंदो त हेठि दुनिया ते जेॾी महिल ईंदो उन महिल ईअं न चवंदो त ए उम्मत वारो चओ ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह तोखे चवंदो त ए मुंहिंजे क़ौम वारो चओ मुहम्मदुर मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि ॾाढो भलो हिन सॼी ॻाल्हि खे ॿुधायो तौरात इंजील ज़बूर अंदर तौरात इंजील ज़बूर अंदर सिक्र सिक्र में तुझी वहाँ खान नबी
साताई मुर्पे गंगर में काम दिनो वो इच्छो अचण वारो आहे आखिर में हाय हाय वो इच्छो अचण वारो आखिर में सब नबियन जो सुल्तान नबी तुझो हुस्न जमाल कमाल बिरी ये महबूब ॾिठो आहे तुझो हुस्न जमाल कमाल बिरी करी रहम करम भला हाल बिरी ओ तुझो मिसल मिसाल वो हाल बिरी तुझो मिसल मिसाल वो हाल बिरी तुझो मौज ते आमेरान नबी अल्लाह तबारक व तआला फरमायो ए उम्मत वारो तहां जे नबियन जी तस्दीक करण वारो मुझो मोहम्मद करीम थव हिनखे जेको दीन ॾिनो अथनि इहो समूरनि दीननि ते ग़ालिब आहे समूरनि दीननि जे मथां मोहम्मद मीर ग़ालिब आहे जेको हिनखे न मञंदो त कंहिंखे न मञे जे हिन जो इनकार कयो जे मिठे मोहम्मद मीर जो इनकार कयो ॼण त 1.25 लख कमोबेश नबियन जो इनकार कयई छाजे लाइ जो हे मोहम्मद मीर समूरन नबियन जे मथां तस्दीक करण वारो आहे मुंहिंजे लजपाल नबी फरमायो अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी मां मोहम्मद मीर समूरन नबियन जी बुनियादी वारो नबी मां सभिनी जे मथां ख़ातम सुभान अल्लाह को हुकूमत जी को लेटर निकरंदो आहे तो उन ते हुकूमत जी मोहर लॻंदी आहे ॻाल्हि सम्झ में अचे थी सुभान अल्लाह कि नगड़े ते वेंदो कि चले मुर्सले वेंदो साईं असांजो झेड़ो थी पियो आहे को ख़त लिखी ॾे त अॻी घुर ते वञो तो घुर वारा चवंदा हुआ ख़त त खणी आयो ई पर दे ख़बर ख़त ते हमरा जी सही आहे या न आहे उनजो ठप्पो लॻल आहे ईअं त तूं बि लिखी सघीं थो ठप्पो लॻो ख़त जी तस्दीक थिए नबी आया रसूल आया अरनी रसूल जे मथां ख़ातम ठप्पो सुभान अल्लाह उनजी तस्दीक करण वारो मिठो मोहम्मद करीम सुभान अल्लाह मुझे साईं फरमायो नबियन जी जो मिसाल इमारत के ठाहे समूरी इमारत ठही वञे पर उन में हिकड़ी सिर रहियल हुजे सिर रहियल हुजे माण्हू अचे ॾिसे चए अल्लाह केॾी न भली मस्जिद आहे सुभान अल्लाह साईं मौलाना रसूलुल्लाह साहब माण्हुनि खे तकरीर करे करे वाह जी मस्जिद ठहराई आहे सुभान अल्लाह पर यार जी अञा सहन ठही वञे त वाह वाह सुभान अल्लाह सम्झ में कोन मिसाल तव्हांजे शहर जो तव्हांजे घर जो ॾियां साईं वाह जी महिनत कई आहे साईं रसूलुल्लाह तो हाणे केरु मञेसि या न मञेसि सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं नाराज़ न थी चयो केरु मञे या न मञे महिनत कई न सभिनी खे चङनि खे मठनि खे सभिनी खे ॿुधाई अलाह जो घर मां पहिरीं हिन मस्जिद में आयो हुअसि साईं रसूलुल्लाह जे अचण खां अॻु पर नंढी मस्जिद अल्हम्दुलिल्लाह हाणे त साईं जी महिनतुनि सां सॼे पाड़े वारनि खे हथी को छिके करे तयारु कयो अथई अलाह ख़ुशि कंदसि साईं करीमन फरमायो इमारत सॼी ठहियल हुजे पर उन में हिकिड़ी सिर रहियल हुजे अचण वारो अचे चवंदो अल्लाह केॾी न भली इमारत आहे पर जेकी आहे सिर लॻी वञेसि इमारत पूरी थी वञे साईं करीमन फरमायो नबीअ जी जेका बिल्डिंग हुई उहा सॼी तयार हुई पर उन में सिर जेका रहियल हुई उहो मां मोहम्मद करीम आहियां
मुझा सोना हबीब आया हने तो रब फरमाए ओ मुझा महबूब ओ मुझा सोना हबीब अल्लाह को के इन उम्मत वाला न बल्कि कायनात वाला जलाए मोमियो ओ मुझा महबूब नरो मदीने वाले जो नबी ही नरो की मक्के वाले जो नरो की हिजाज वाले जो नरो की अरब वाले जो बल्कि ओ मुझा महबूब जिथे जिथे मुर्बदी खुदाइया उते उते मोहम्मद मीर तुझी मुस्तफाइया जिरमल महबूब आया जहान वारन जे लाए रहमत बण जी आया महबूब जे अचण जी गाल थी हाणे गाल कजे अचण जी त इन में असां जे अंदर धड़ा ठहियल हिकिड़ा चवंदा त महबूब जो मिलाद आहे को तो चए महबूब जो मिलाद पढ़ो को तो चए न पढ़ो को तो चए न अबू बकर कोन पढ़ियो उमर कोन पढ़ियो तहां वञी तो भलाने ते रोशनी भी था सुभान अल्लाह ॿुधायां शिका जी ॻाल्हि अल्लाह ऐं हुन जे रसूल जी ॻाल्हि करो ॿुधो जेकॾहिं मुंहिंजे महबूब जो अचण मुंहिंजे सोणे महबूब जो अचण मामूली हुजे या कॾहिं बि अल्लाह उन जो तारुफ़ ईअं न करे हा जीअं मूं तव्हांखे ॿुधायो सुभान अल्लाह आम इंसान खे जुदा जो अमल जो तारुफ़ करायो ख़ासन खे जुदा तारुफ़ करायो मञण वारनि खे जुदा तारुफ़ करायो तो मूंखे रब पंहिंजे हबीब जे आमद जो जुदा तारुफ़ करायो बल्कि हर हिक जे लाइ रब पंहिंजे महबूब जे अचण जा मुख़्तलिफ़ अंदाज़ बयान कया रब ॿुधायो त ए इंसानो हे जेको महबूब आयो इहो तव्हां जहिड़ो नाहे इहो आम नाहे हिन जो अचण आम न सम्झजो छो जो हिन जे अचण जी जेका मूं रब वखाण कई आहे सा हिन लाइ कई अथमि त तव्हां में ऐं मुंहिंजे महबूब में फ़र्क़ु बयान कयां मूं रब इहो फ़र्क़ु ॿुधाए तव्हांखे ॿुधायो आहे त हे महबूब आम नाहे ॿुधो बैतुल्लाह जे अंदर 360 बुत रखिया घणा 360 जिनमें साईं करीम आया फरमाया सब कढो अल्लाह जो अमर आहे सब बुतन के बाहर कढो बुत निकता पत्थर आ बुत पत्थर जा समझो था रे कोना समझो सुभान अल्लाह बुत पत्थर जा साईं करीम फरमाया सब कढो सब कढी छे हिकड़ो पत्थर अहिड़ो जो साईं फरमाया हिन खे न कढजो इन पत्थर खे न कढजो साईं सब पत्थरनि जूं मूर्तियूं कढी छॾियोसीं हे तहां छो था फरमायो महबूब अञा न ॻाल्हायो आसमान तां अल्लाह वही नाज़िल सुभान अल्लाह अल्लाह फरमायो हे जेको पत्थर अथव हे आम पत्थर नाहे हिन पत्थर ते मुंहिंजे इब्राहीम बि बैतुल्लाह जी ओसारी कई सुभान अल्लाह ए मुंहिंजे महबूब खां सवाल करण वारो मक्के में अचो जेडी महल ता बैतुल्लाह जो तवाफ कयो फतखलू मिन मकाम इब्राहीम मुसल्ला तो जेडी महल तवाफ करे तंग कयो जिते मुझे इब्राहीम जे कदमन वारी जगह आ उते जे बरकतु नफल पढ़जो जिते मुझे प्यारे जा कदम यो आम पत्थर नाहे ये खास पत्थर छो जो हिन पत्थर ते मुझे प्यारे जा कदम
अपने महबूब जो मिलाद तो बुधाया यार समझ ली वरी बुधो बैतुल्लाह में तवाफ करना तवाफ करे जदी मतलब उम्रो कबो सफा मरवे जे विच में हलणो डुकणो पंध करणो सुभान अल्लाह विच में बपील रहन साई रंग जा उन जे विच में पहुचो त भजो डुकणियो पायो मुझा मौला तो के भजण जी केड़ी हाजत तो असा के हलाई थो इने हलाइण जी केड़ी हाजत नहन में सत्तुआ नहन में अल्लाह जे हुजूर क्या मुझा मौला है त भजऊं था हलऊं था डुकऊं था मुझा मौला है ने तुझो केड़ो राज वा रब फरमायो हिन जगह ते मुझे इब्राहिम जी घर वारी पंजे बच्चे जिला ढोकड़ियों पातियों हुयूं रब के एती पसंद आई नबी जी घर वारी उन जो हलण एडो बणियो जो तहां जिला उन्हें जो हलण सुन्नत तो बनाया ये मुझी पाक आबदा औरत इबादत लान बस पंजे बच्चे जे पानी जे लाए रुक पाती हणे तहां भजो सुभान अल्लाह क्यों को मकसद ना है मुखे बुधाइनो त तहां में के खास बाना है ना उन जो हलण में मुखे वणी विंदो आ सुभान अल्लाह समझा वाले न समझो हर कागज दी इज्जत करी मता ई विच कुरान दी आयात होई हर पानी दी इज्जत करी मता आबे हयात होई सुभान अल्लाह हर काफले दी इज्जत करी मता ई विच नबी दा साथ होई हाय हाय यानी हर एक शे जो अदब वा हर एक शे जो लिहाज वा जिथे हजरत इब्राहिम जी घरवारी हली वह जगह मुमताज थी गई जे पत्थर ते इब्राहिम जा कदम लगा उन्हें के रब पंज सत्ते वारी जगह बनाई हुकुम फरमाई त हिते नफिल पढ़ो इबादत कयो उठो हे जेके नबी सुने जा अमल हिन उन्हें जे घरवारन जा अमल हिन जे रब के दावणा सुभान अल्लाह इन नबियन जी तस्दीक करण वारो मिठो मोहम्मद रब के केडो वणंदो सुभान अल्लाह जे हाजरा जो हलण रब के वणियो त मिठे मोहम्मद जो हलण केडो न वणंदो सुभान अल्लाह जे इब्राहिम जो पीहण रब के वणियो त मोहम्मद मीर जो क़याम केडो रब के वणियो सुभान अल्लाह जिथे कदम रखे सुका साथियन हले होत त ककर गुसाया कन ओ बणटण नदब जो पाया कन तेरे पर जी रफ्तार जब मुझे बदलिए जा सिंगार जब ते सैयद जा सिंगार जब मुझे बदलिए जा सुभान अल्लाह प्रभु मु कल ट्रियोनी सालाना उर्स मुबारक थियो मातली शरीफ में मुझे मुर्शिदन जे मुर्शिद उन्हें तकरीर में किबला मुर्शिदन करीम ने एक गाल बुधाई दिल की चेत तांगे हुआ बुधाया साईं फरमायो के के मानो सवाल कयो चवण लगो तो साईं ता मिलाद था मलायो के न मलायो छो था मलायो के नबी वली न मलायो सुभान अल्लाह अल्लाह वट शान वाला त महीना है हुर्मत वाला महीना 4 महीना है वो 4 महीनन में मिलाद वारो रबीउल अव्वल महीनो कोने साईं फरमान मूने के जवाब देनो त बुध तू चवी तो त जेके हुर्मत वाला महीना है उनन में बेशक मुहर्रम हुर्मत वारो महीनो आ जुल्हज हुर्मत वारो महीनो आ रजब हुर्मत वारो महीनो आ ये शान वारा महीना है पर इनन हुर्मत वारे महीनन में रमजान जो किथे भी जिक्र कोने सुभान अल्लाह
रमज़ान जी हुरमत जी का ॻाल्हि कोन्हे हाणे चइबो त भला हुननि हुरमत वारे महीननि में रमज़ान घटिजी वियो छा रमज़ान जो शान घटिजी वियो छा रमज़ान जो शान पंहिंजो आहे बेशक ज़ुल्हज जो शान पंहिंजो आहे ज़ुल्क़द जो शान पंहिंजो आहे रजब जो शान पंहिंजो आहे पर जेको इबादत हिन महीने रमज़ान में करी हिकिड़ो नफ़िल पढ़ी ॿियनि महीननि में खोड़ नफ़िलनि खां वधीक हिन महीने में हिकिड़ो रुपयो ख़ैरात करी ॿियनि में खोड़ इबादतुनि खां वधीक हीअ इबादत भली आहे पूछो वियो छो साईं ने फरमायो हिन जो इन महीने में क़ुरान लथो सुभान अल्लाह इन महीने में 27 की रात अल्लाह अर्श का क़ुरान लाथो जे क़ुरान जे लहर में जे महीने में जे ॾींहं ते जे वक्त में जे घड़ीअ में यो क़ुरान लाथो क़ुरान फरमायो इहा हिकड़ी रात 1000 महीननि खां भली आहे सुभान अल्लाह इहा हिकड़ी घड़ी वॾे शान वारी आहे जेस घड़ी में क़ुरान लथो पर ॿुधो जंहिंते क़ुरान लथो सुभान अल्लाह हाय हाय सुभान अल्लाह जंहिंते क़ुरान लथो क़ुरान जो शान इहो आहे त साहिब क़ुरान जो शान छा जय क़ुरान जो शान इहो आहे जो रमज़ान जे महीने में हिकिड़ो रुपयो ख़ैरात कर 700 ॿियनि महीननि में ख़ैरात कर वो 700 खां हे रुपयो भलो आहे शान वारो आहे छाजे लाइ इन में क़ुरान लथो पर जे घड़ी में आमिना जो लाल आयो क़ुरान मुस्तफा जे सदके मिलियो रमज़ान मिठे मोहम्मद जे सदके मिलियो जे महबूब जना न क़ुरान मिले हां न रमज़ान मिले हां न हज मिले हां न शवाल मिले हां जे सब कुछ मिलिया त आमिना जे लाल जे सदके मिलिया अरे जे सदके जे शयूं शान वारियूं थियूं उन जे आमद खे चली तो का शान नथी रखे तो वने दिमाग जो इलाज करा सुभान अल्लाह तू वने दिमाग जो इलाज नहीं करा असा ने ये चवंदा हूं मा अज़मक मा अकरमक सुभान अल्लाह वाह मुझा मोहब्बत जो शान हाय हाय वाह वाह मुझा सोना हबीब तुझो शान छा तुझी सखावत वा छा रब तुके शान में वराउल वरा बनायो आ सुभान अल्लाह मा अज़मक मा अकरमक मा अतहरक मा अनवरक मा अतहरक मा अनवरक सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह बने हर चढ़ाई शायद सुभान अल्लाह हाय हाय बोले इतने में चढ़ो यार वाह सुभान अल्लाह तुझा चप्पल चोरण दा सदको तुझे हलण दा बच्चा बार कुर्बान कया महबूब अबरू सार को इशारो करे लखन बनू जानी लुटाए आला हज़रत की बरकत जो शेर सुभान अल्लाह इमाम अहमद रज़ा खान रहमतुल्लाह ताला अलैहि फरमायो त ए मुझा महबूब बियन नबियन बियन में तो में फर्क है जो हज़रत यूसुफ ते मिस्र में जिन औरतों ने ॾिठो उन्हनि पंहिंजो आंगरी कपियो सुभान अल्लाह यूसुफ जो हुस्न ॾिसी उन्हनि पंहिंजो आंगरी वठे रखी महबूब तोखे ॾिठो उहे अहिड़ा जेके पंहिंजे हथनि सां नियम पूरींदा हिकिड़े नंढड़े मसइले ते सालनि जा साल विड़ी वेंदा रत हारण उन्हनि जे लाइ माण्हू मारण कुते मारण बराबरि कोन हूंदो महबूब जिन तोखे ॾिठो उन्हनि तुंहिंजे नाले ते सिर वठाई उन्हनि सिर वठाइण में को ऐब महसूस न थियो सुभान
सुभान अल्लाह। खालिद बिन वलीद जो वफ़ात जो वक्त करीब थियो त गस्साल जे गुस्ल दिनस त पूरे जिस्म ते हिकड़ो इंच जेतरी का जगह न हुई जिते के तीर या तलवार जो धक न लगो। अल्लाह वफ़ात मां रोए पियो त अल्लाह हाओ जे कदे जिहाद कंदे मां शहीद थिया। सुभान अल्लाह। हाओ जे जिहाद कंदे मुस्तफा जे नाले ते सिर ॾियां। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मां महबूब जे नाले ते बेधड़क थी हलियो वेंदो हुयुसि। मन शहादत मिले, मन महबूब जे नाले ते सिर कटिजे। पर महबूबन करीम जे नाले ते लखन सिर ॾिना। बेशक उन्हनि ॾिठो तॾहिं त ईअं चयनि। सुभान अल्लाह। असां तॾहिं चवंदा मां अज़मक मां अकरमक मां अजबदक या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह सुभान। ये समझो तो समझने में पूरे खैरा की चाली के सामने बैठा। हाय हाय नज़ारो सामने। सुभान तुझी ज़बान का चाल निकला। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तसव्वुर में मुझे जानी मुझे भाइरो तसव्वुर में मुझे यो शेर में ॿुधो ऐं सुभान अल्लाह बचो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। या अफ़दलुहुम हसबन नसबा या अज़काहुम रूहन कल्बा या अशरफहुम कल्बन फखरा या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ए सबनीन का हसब नसब में भला इंसान सबनीन का पाकीज़ा रूह। सुभान अल्लाह। शेर जो मफ़हूम मतलब ये हुआ सबनीन का शान में मान में वधीक हसब नसब में वधीक सबनीन का पाकीज़ा रूह। अल्लाह तो शान वधाए। तो शान नसीमत जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नाला काला ऐनी रासी। मुझे सजे तकरीर जो माहसल यो शेर। सुभान अल्लाह। जे समझी हो मुझे महबूब तुझी जुत्ती मुझे अखियों ते सिर जो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। साईं खुर्शीद अहमद शाह सीने जो दिल ते लगाई बैठो। सुभान अल्लाह। नालायन जो नक्शो साईं छो लगाई बैठो हे त लोह जी शइ आ। नक्शो तो मुझे याद है। नाला काला ऐनी रासी या नूर अल्लाह या नबी अल्लाह। नाला काला ऐनी रासी या नबी अल्लाह। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जिन महबूब आया तो उन्हें जे आमद जो अल्लाह शान जुदा कर किए जो एवे दी असा भी कर बैठा महबूबन करीमन जा प्यारा महबूबन करीमन सा मोहब्बत रखने वाला हजरत सैयदना अमीर मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाया। सुभान अल्लाह। ये का रिवायत हो गया। ये रिवायत तिरमिज़ी शरीफ में इमाम तिरमिज़ी रहमतुल्लाह अलैह पंजे सुनन में या रिवायत आंदी है। एकड़े ॾींहुं मुंहिंजा महबूब करीम मुंहिंजा लॻे जा असहाबी गुफ़्तगू पिया कनि। मुंहिंजा महबूब मिंबर ते आया। फ़क़ाम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलल मिंबर फ़क़ाल मन अना। मुंहिंजा महबूब मिंबर ते चढ़िया तकरीर कई। ये मान ताले तकरीर तो कया। मुंहिंजे महबूब मिंबर ते चढ़ी तकरीर कई। सुभान अल्लाह। असहाबन खे ॾिसी फरमाया न ॿुधो मन अना मां केरु आहियां। सब चुप थी विया। अजीब सवाल थियो। सुभान अल्लाह। सभिनी खे ख़बर रही त मदीने जो साईं अल्लाह जो रसूल आहे।
सभिनी खे असहाबनि खे ख़बर आहे अबू बकर उमर उस्मान अली महबूबन करीमन साहब सॼी ज़िंदगी उन्हनि गुज़ारी उन्हनि खे ख़बर आहे ज़बान तां बिड़क न कढनि उन्हनि खे ख़बर ई त जे महबूब जे असां चऊं अल्लाह जो रसूल ई ऐं महबूब का ॿी ॻाल्हि चवनि मथां बेअदबी थी पए महबूब जे साम्हूं ज़बान मां अखर कढणो कुरान जो फरमाए ला तरफउ अस्वातकुम फौक़ सौतिन नबी मता महबूब जे साम्हूं ज़बान चोरण सां अंतहबत आमालकुम अंतुम ला तशकुरून तव्हांखे ख़बर न पवे ज़िंदगी जा अमल चक थिए ना हे ॻाल्हाइणो चुप करे वेहो कंहिं न ॻाल्हायो कंहिं न ॻाल्हायो अॼु असां में अहिड़ा माण्हू आहिनि जेके महबूबन करीमन जो शान ई ताराज़ी खणी करे थो अरे तोखे कंहिं आदत विधी आहे कंहिं तोखे हक़ ॾिनो आहे जो मुंहिंजे महबूब जो शान वेही थो तोरी जेके असां में भले में भला इंसान आहे उन्हनि लफ़्ज़ न कढियो अबू बकर सां गॾु भलो हो उमर सां गॾु भलो हो उस्मान सां गॾु भलो हो मौला अली सां गॾु भलो हो बेशक तलहा ज़ुबैर सां गॾु भला उन्हनि कुझु न पुछा छो जो हुनखे ख़बर हुई त मुंहिंजे महबूब जो शान बराओ बराओ सुभान अल्लाह साईं करीमन फरमाए ॿुधो मन आना मां केरु आहियां कंहिं न ॻाल्हायो हिकिड़े जेके अंदर रसूलुल्लाह सुभान अल्लाह या रसूल अल्लाह ताला या रसूल अल्लाह हुकुम मिलियो इजाज़त मिली असां दिया या रसूल अल्लाह हम अल्लाह का रसूल आहियूं قال انا محمد ابن عبد الله मां मोहम्मद पुट अब्दुल्लाह जो सुभान अल्लाह मां हजरत सैयदना अब्दुल्लाह जो पुट मां मोहम्मद मीर आहियां मुझे पीर जो नालो अब्दुल मुत्तलिब इन्नल्लाह खलक फजअलनी फी खैरिहिम ॿुधो जेॾीमहिल अल्लाह ताला ख़ल्क़ियो पे जेॾीमहिल अल्लाह ताला मख़लूक जोड़ी पे त सभिनी मां बहितरीन मख़लूक अल्लाह मूं मोहम्मद खे सुभान अल्लाह मिलाद छा थींदो सुभान अल्लाह वैसे ये मिलाद छा थींदो तो के मूंखे पुट ॼमंदो आहे न चवंदो यार अल्लाह ताला पुटड़ो ॾिनो आहे उनजा चप हीअं आहिनि उनजा किल हीअं आहिनि मूंखे अल्लाह ताला बच्चो ॾिनो आहे इहो मिलाद इन खे सॾिबो आहे न जेके असां सोनी सिंधी में चऊं ॼमण जी ॻाल्हि करणु हे ॼमण जी ॻाल्हि हुई न सुभान अल्लाह इहा ॻाल्हि हुई न ॼमण जी ॻाल्हि हुई न मां हज़रत अब्दुल्लाह जो अब्दुल्लाह पुट अब्दुल मुत्तलिब जो ऐं मूंखे अल्लाह ताला सभिनी खां भले ख़ानदान में सभिनी खां भली मख़लूक पैदा कयो आहे पोइ अल्लाह ताला उन मख़लूक में ॿ गिरोह ठाहिया उन्हनि मां सभिनी खां बहितरीन गिरोह खे रब चूंडे उन्हनि मां बहितरीन कबीलो बणाए बेहतरीन कबीलन मां चूंडे उन्हनि कबीलन मां मूं मोहम्मद जे कबीले खे अल्लाह चूंडियो सुभान अल्लाह उन्हनि कबीलन मां बनु हाशिम खे रब चूंडियो बनु हाशिम मां मूं मोहम्मद करीम खे रब चूंडियो सुभान अल्लाह अल्लाह मूंखे सभिनी खां भलो सुहिणो सुठो बणायो ऐं मुंहिंजो ख़ानदान तव्हां समूरनि में सभिनी खां भलो ख़ानदान मुंहिंजे ख़ानदान जहिड़ो कंहिंजो ख़ानदान आहे मुंहिंजे मूं मोहम्मद जहिड़ो अय्युकुम मिस्ली आहे पोइ तव्हां में जेको मूं मोहम्मद जहिड़ो हुजे केरु तव्हां में मूं जहिड़ो न मोहम्मद करीम तव्हां खां सभिनी खां भलो आहे मुस्लिम शरीफ़ में ॿी रिवायत आहे हर सूमर ते मदीने वारा साईं रोज़ो रखंदा सुभान अल्लाह सूमर ते रोज़ो रखंदा मुस्लिम शरीफ़ जी रिवायत आहे साईं करीम हर सूमर ते रोज़ो रखंदा पोइ हिकिड़े ॾींहुं असां बनारस में यादि सूमर ते रोज़ो था रखो वजह छो था रोज़ो रखो साईं करीमन फरमायो इन ॾींहं ते अल्लाह मूंखे पैदा कयो उन जे रब जा मूं ते एहसान आहिनि पंहिंजी विलादत जी ख़ुशीअ में मां रोज़ो रखंदो शुक्राने तौर मां रोज़ो रखंदो आहे असां 12 रबीउल अव्वल ते रुगो 10-12 ॾींहं
था कढाऊं कि अपनी खुशी ये ना मनाऊं महबूब हर हफ्ते मिलाद मनाऊं हर हफ्ते मिलाद मनाऊं सुभान अल्लाह ये दलील है ना महबूब मिलाद मनाए असा जला यही गाल काफी है बस गाल खत्म थी जे महबूब जो जमन वाले ॾींहं ते रोज़ो रखियो गाल खत्म थी वई हाणे अबू बकर मिलाद मल्हाए न मल्हाए उमर मिलाद मल्हाए न मल्हाए मदीने वाले साईं जो अमल त साबित आहे न सुभान अल्लाह असां बि मिलाद मल्हाए न मल्हाए उहा उन्हनि जी मर्ज़ी आहे पर ॿुधो अॼु खां 100-150 साल हलो खणी 200 साल अॼु जा जेके बि बुज़ुर्ग आहिनि मदीने वाले साईं खां वठी 200 साल पहिरीं जेब तारीख का किताब के खोले पढ़ते हैं हर तारीख में महबूब जे मिलाद जा तस्करा ताने नजर में हर आलिम बुजुर्ग जब मुझे महबूब जे अचन जी मिलाद पढ़ियो किन पाछान मिलाद कया के घर में मिलाद कयो के किए मिलाद कयो के रोजा रखया के खैरात कई हर एक मिलाद कया और गाल खत्म थी वई अली सुभान अल्लाह हज़रत सैयदना शाह वलीउल्लाह मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह तआला अलैह पंहिंजे किताब में ॻाल्हि आंदी आहे त मुंहिंजो बाबो शाह अब्दुल रहीम रहमतुल्लाह अलैह हर साल मिलाद मल्हाईंदो सुभान अल्लाह हर साल मिलाद थियो वॾा नंगर कंदो देगूं लाहींदो चांवर हाणे ॻाल्हि ॿुधो मिलाद हाणे ईअं न आहे त को वॾो आलिम घुरायो उनखे चौधरी करे वॾा लाउड रखो ऐं वॾा तस्करा कयो ईअं न आहे तव्हां हीअं कयो पंहिंजे घर में धीउ खे विहारियो पुट खे विहारियो बोड़ सुठड़ो वठी अचो पंहिंजी घर वारनि सां वेही बोड़ मानी जेको खाओ था जेको घर में पचाईंदा हिकिड़े वेले जी मानी जो त हे मिलाद में लाज़मी न आहे त साईं असांजे सुणे खे घुरायो साईं खे घुराइण त लाज़मी आहे पर ॻाल्हि सम्झाइण जी लाज़मी न आहे धाम धूम सां मिलाद करे जे ॿियो कुझु न आहे भुॻण जी मुठ हुजे को अकेलाद करे जे इहा बि कान मिलाद अलाह जेतिरी तौफ़ीक़ ॾिनी आहे हज़रत शाह वलीउल्लाह फरमायो त मुंहिंजो बाबो हर साल मिलाद मल्हाईंदो वॾियूं देगूं लाहींदो हिकिड़ो साल अहिड़ो आयो जो गुरबत थी वई जीअं हींअर वॾा माल हुया मालदार हुया गोॾ अची वई फसल रुड़ी आहे अलाह जे देर ॾियण ते कातिर वठण ते कातिर बादशाह के भिखारी बनाए भिखारी के बादशाह बनाए केरु पुछे सुभान अल्लाह रब बेनियाज़ बादशाह हींअर तव्हां ॾिसो न रब जी बेनियाज़ी न आहे इहा यही मालदार हुया कीअं ग़रीब थी विया का ख़बर जेके चवंदा त मूं वटि बंगलो आहे गाॾी आहे अॼु हुनजा बंगला कथा पिया हुनजा फसल रुड़िया पिया मालिक ॾींदो आहे बादशाह मर्ज़ी वारो ॾियण ते अचे त अण खुट ॾेई छॾे जे वठण ते अचे त सभु कुझु वठी वञे हज़रत शाह वलीउल्लाह फरमायो त उन साल गुरबत थी ॿियो कुझु कोन्हो बाबो साईं परेशान हुयो त महबूब जो हर साल मिलाद मल्हाईंदो आहे हाणे कीअं कयां किथे वञा कीअं मिलाद कयां सो कुझु पैसा वेस वियो दुकान ते हट ते वियो हिकिड़ो भुॻड़नि जी ॾंड वरिते उहो माण्हुनि में तक़सीम कई माण्हुनि में भुॻड़ा वठी ख़ैरात कई सभिनी माण्हुनि भुॻड़ा खाधा पर हे घर मुंहिंजो आशिक़ जो हुयो सुभान अल्लाह हर साल धाम धूम सां मिलाद कयूं हाउ जे मूंखे हींअर तौफ़ीक़ हुजे हाउ जे मां महबूब जो वठी धाम धूम सां मिलाद मल्हायां अल्लाह मुंहिंजे महबूब वटि मतां मूंखे ॾोरा थो मिले मतां मुंहिंजो यार सुभान अल्लाह आशिक़ त महबूब जे चोतर पियो फिरंदो आहे सुभान अल्लाह सो रोंदे शाह वलीउल्लाह फरमाए बाबा अब्दुल रहीम सुतो अख लगस मदीने वाले साईं जो दीदार सुभान अल्लाह सुतो न त ॾिठे त मुंहिंजे महबूब जी महफ़िल लॻी पई आहे मुंहिंजे महबूब जे साम्हूं मुंहिंजे महबूबनि करीमनि जे अॻियां उहो जेका भुॻण जी ॻंढड़ी हिन ख़ैरात कई उहा ॻंढ मुंहिंजे महबूब जे अॻियां पई
साईं करीमन फरमायो ओ अब्दुर रहीम तुंहिंजी आहे भुगणा बि असां वटि पहुची विया सुभान अल्लाह हज़रत जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब में लिखियो आहे त साईं करीमन खे कंहिं ख़्वाब में ॾिठो त रसूल अल्लाह मुंहिंजो मीलाद था मल्हाइनि भला ॿियो ख़बर इन ते तव्हां राज़ी था रहो या नाराज़ था थियो हज़रत शाह जलालुद्दीन सुयूती पंहिंजी किताब में लिखियो पुछण वारे खे साईं करीमन खां पुछो साईं करीमन फरमायो ॿुध जेको असांजे अचण ते ख़ुशि आहे असां रोज़ ख़ुशि सुभान अल्लाह ख़ुश आहे यार ख़ुश आहे त असां बि ख़ुशि पाणे ईंदो होत पर आऊं बि कुझु अॼु भरी थियां मतां चए खां बलोच त कमीणी मां की न थियो मतां यार जो ॾोरापो मिले असां मोहब्बत वारा बराबरि असां मोहब्बत वारा असां पंहिंजे लजपाल नबी सां इश्क रखण वारा आशिक त चाहींदो आहे न ॾिसो न महबूबन करीम जे आशिकनि खे असहाबनि जी सीरत जा वाक़िया पढ़ो तव्हांखे हैरत लॻंदी मुंहिंजे महबूबन करीमन जे लाइ हुननि पंहिंजे सिरनि जा नज़राना पेश कया हज़रत ख़ुबैब खे बाहि ते ॼाणे लेटाई बीठा ख़ुबैब मुहम्मद जो दीन छॾी थो या न बिलाल खे ढके जी खल में विढ़े त तलवारी ते हीअं पिया कीहलेसि पर बिलाल पे चवे सिर वञे जान वञे हली वञे पर मुस्तफा जो नालो न सुभान अल्लाह सुभान अल्लाह सड़ंदे उन जे जिस्म मां चर्बी पघरजी कांडनि ते पई बाहि उछानी वई पर ख़ुबैब महबूब जो नालो न छॾियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेको मोहब्बत रखंदो आहे उन्हें के एक नजर न है बेशक ध्यान से मैं आखिरी गाल तो क्या मैं तकरीर खत्म तो क्या ये तो दाढ़ी गाड़ी छिके तो के दुख थी ये दाढ़ी गाड़ी के छिके तो के दुख थी और इयो सागियो फेल तो जो पुट नंढड़ो बचड़ो तो ये दाढ़ी के वठे तो के दुख थी नो तू तो ने के मथड़े ने हथ घुमाई ना बच्चो नंढड़ो हर के में समझ आ इन सब की मोहब्बत ये बच्चो आने से मोहब्बत वारो जिए वणे सितरे उन्हें में का खामी महबूब जी खामी आशिक के नजर वो दाढ़ी पटना आए तो खराब आए तो गलत है पर आए तो जो महबूब बच्चड़ो तू जो दाढ़ी पटन कोने तो के ऐब न तो लगे समझो था या न था समझो बिला तशबीह बिला मिसाल गाल समझाने ला वो मिसाल ले लो महबूबन करीम में ए दो बोली दो जो महबूब के पंजो अल्लाह महबूब के पंजो समझो जो महबूब के पंजो समझो वो चंदो तैयार एकड़ो बारी रबिउल अव्वल बचा पर सजी जिंदगी यार जे नाले महबूब के कदमन ते ने सुभान अल्लाह और जिस्म मने भली उनके फाई ने ज़ैद के फाई दिनियन मक्का मुकर्रमा जे बाहर भी ओ ज़ैद के फाई पिया ॾियनि त उन महिल ज़ैद खिले पियो जंहिं ज़ैद खिली पियो यार हे हिकिड़ो सिर जे लख ज़ैद जा सिर हुजनि लख महबूब जे नाले ते क़ुर्बान करे सुभान अल्लाह